माई जतो केर हुई ही सवाल अजबे सिंध ऐं बलोचिस्तान जे केतिरनि ई ॻोठनि ओताकनि ऐं कचहरियुनि में ॿुधण में अचे थो। सादे लफ़्ज़नि में चयो वञे त माई जतो हिकु अहिड़ी औरत हुई जंहिंजो नालो रुगो हिकु फर्द जी हैसियत में न पर हिकु मुकमल क़बीलाई सुञाणप जे बुनियाद तौरु ज़िंदा रहियो। डॉक्टर नबी बख्श बलोच रवायतुनि जो हवालो ॾींदे लिखे थो त माई जतो जलाल ख़ान बलोच जी धीउ हुई। चयो वञे थो त जलाल ख़ान खे 4 पुट हुआ, रिंद, लाशार, कोराई ऐं होत, ऐं हिकु धीउ माई जतो। उन्हनि मां पोइ बलोचनि जा वॾा कबीला वजूद में आया, जॾहिं त माई जतो जी औलाद खे जतो ई सॾियो वियो। हिते कहाणी जो सभ खां अहम ऐं ध्यानु छिकाईंदड़ पासो साम्हूं अचे थो। कबीलाई समाज जेको आम तौर ते मर्दनि जे नालनि ऐं क़यादत सां सुञातो वेंदो आहे, उते हिकु मुकमल कबीलो हिकु औरत जे नाले सां सुञाणप हासिल करे थो। इहा रुगो हिकु रिवायत न पर उन दौर जे समाजी सोच जो हिकु तरक़ी पसंद रुख खे बि ज़ाहिर करे थो, जिते हिकु औरत खे नस्ल जी बुनियाद तौरु क़बूल कयो वियो। नाले वारो मुहक़िक़, लोक अदब ऐं तारीख़ जो पारखू डॉक्टर नबी बख्श बलोच पंहिंजी किताब रिहाण हीरन खान में बलोच कबीलनि ते कयल तहक़ीक़ ऐं नसब नामनि खे तफ़सील सां बयानु कयो आहे। उन्हनि रवायतुनि मूजिबि बलोच कबीला हिकु ई बुनियादी नस्ल मां निकितल आहिनि, जेके वक़्त सां गॾु बलोचिस्तान, सिंध ऐं हिंदुस्तान ताईं पखिड़िजी विया। रिंद ऐं लाशार कबीलनि जे हवाले सां बि इहो नसब बयानु कयो वञे थो। चयो वञे थो त ॿई इसहाक जी नस्ल मां हुआ। हसन बिन इसहाक जी औलाद खे लाशारी ऐं शेहक बिन इसहाक जी औलाद खे रिंद सॾियो वियो। हीअ नसबबंदी रुगो ख़ानदानी सुञाणप न पर तारीख़ी तकरारनि ऐं सियासी ताक़त जी विरासत जो बुनियाद पिणु बणिजी वई। जतोई कबीलो जेको माई जतो सां मनसूब आहे, सिंध में हिकु वॾी समाजी ऐं सियासी सुञाणप रखे थो। हिन कबीले में जतोई खां अलावा शर, शादण, तड़त, बुलो, कोश ऐं ज़ंगे जो जहिड़ियूं नखियूं शामिल आहिनि, जेके गॾिजी हिकु वॾे कबीलाई बिरादरी खे ज़ाहिर कनि थियूं।